नमस्कार। कल असां MA फाइनल पेपर 8 में रखियल नावेल सागर जी संतान में पढ़ी रहिया हुआसीं। असां पढ़ियोसीं त कीअं कड़ोतिमा जेकी हिन नावेल जी नायिका आहे सा हिकु ॿी जात मुस्लिम छोकिरे परी कुटीअ सां प्यार थी करे ऐं परी कुटी बि पंहिंजे प्यार जे करे उन जे पीउ जी मदद करे ऐं तंहिंखे धन उधार थो ॾेसि ऐं जंहिंसां हू पंहिंजी इच्छा यानी नाव ऐं पिणु ॼार वठी सघे। अॼु अॻिते पढ़ंदासीं। जॾहिं कड़ोतिमा जो पीउ चैंपन घर खां नाव ऐं ॼार वठण लाइ वियो त पुठियां उन जे बिरादरी वारनि ई घटवाड़ सां शिकायत कई त चैंपन जी धीअ जवान थी वई आहे पर संदसि शादीअ जो को बि फ़िक्र कोन अथसि त तव्हां इनखे सम्झायोसि। त घटवार सभिनी जी ॻाल्हि ॾाढो ध्यान सां ॿुधी ऐं चयो त तव्हां निश्चिंत रहो, मां चैंपियन सां ॻाल्हाईंदुसि ऐं शादी उन जी धीअ जी शादी जल्द सां जल्द कराइबी। तंहिंखां पोइ उन जे दोस्त शिकायत कई त धीअ जवान घर में हूंदे बि हू ॿेड़ी ऐं ॼार ख़रीद करण लाइ वियो आहे। घटवार खे जॾहिं इहा ॻाल्हि पतो पई त उनखे ॾाढो अचंभो थियो त मुंहिंजे बिना पुछे चैंपियन नाव ऐं ॼार ख़रीदणु वियो आहे। मछुआरनि जी बस्तीअ में इहो रिवाजु हो त जॾहिं को बि नई नाव ऐं ॼार ख़रीद कंदो आहे त घटवार खे 15 रुपया ऐं 4 तमाक जा पता भेट में ॾींदो आहे। पर चैंपियन त घटवार खे पुछियो बि कोन ऐं ॿुधायो बि कोन हो। घटवार खे जॾहिं इहा ॻाल्हि पतो पई त उन सभिनी बिरादरी वारनि खे आगाह कयो त केर बि घटवार जे आज्ञा बिना उन जी ॿेड़ीअ ते कमु कोन कंदो ऐं जेसि ताईं उहो मूंसां न अची मिलंदो तेसि ताईं उन सां केर बि न ॻाल्हाईंदो ऐं उन सां गॾु कमु न कंदो। अगरि कंहिं इहा ॻाल्हि ईअं कयो त उनखे बिरादरीअ मां ॿाहिरि कढी छॾिबो। मोपन ऐं अचन जेके नया दोस्त हुआ उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थी त हू पंहिंजी चाल में कामयाबु रहिया। तंहिंखां पोइ चिकीअ खे जॾहिं इहा ॻाल्हि पतो पई त उनखे ॾाढो दुख थियो ऐं अहसासु थियसि त उन्हनि केॾी वॾी ग़लती कई आहे त घटवार जे बिना पुछे ई इहो क़दमु खयों अथनि। राति जो ॿियूं औरतूं सभु मिली करे तरह तरह जूं ॻाल्हियूं करे रहियूं हुयूं ऐं कड़ोतिमा जे चरित्र ते लांछन लॻाए रहियूं हुयूं। जॾहिं चिकीअ खे इहे ॻाल्हियूं पतो पयूं त उहो उन्हनि सां विढ़णु लॻी ऐं ॾाढो तेज़ झगड़ो थी रहियो हो। माउ ऐं धीअ इहे सभु ॻाल्हियूं चैंपियन खे ॿुधाइण लाइ उनजो ॾाढो बेसब्रीअ सां इंतज़ारु करे रहियूं हुयूं। 4-5 ॾींहंनि खां पोइ चैंपियन ख़ुशी ख़ुशी घर मोटियो ऐं ॼार ऐं नाव वठी आयो हो। पर जॾहिं हू बस्तीअ में पहुतो त सभिनी दोस्तनि उनखे वराए विया ऐं नाव ऐं ॼार ॾिसी ख़ुशि बि थिया ऐं किन वरी अलॻि अलॻि तरह जूं ॻाल्हियूं बि कयूं। जॾहिं हुनखे हिन सॼी समूरी ॻाल्हि जो पतो पियो त हुनखे ॾाढो ॾुखु थियो ऐं हुनखे इहो बि अहसासु थियो त हुनखां केॾी वॾी ग़लती थी वई आहे। हू सॼो पैसो विञाए वेठो हो, हाणे हुन वटि कुझु बि न हो जो हू घटवार खे भेटा ॾेई ख़ुशि करे। इन तरह हू अधेड़ में राति थी वई ऐं राति जो पंहिंजी ज़ाल चिकीअ सां सॼो अहिवालु कयईं। पर चईं अगरि 30 रुपया हुजनि हा त असांजो कमु रास थी वञे।
पोइ कुझु देरि सोचण खां पोइ उन्हनि वरी पाण में ॻाल्हाए चयो त छो न पाण वरी परी कुटीअ खां इहो धन उधार वठूं। त चिकीअ चयो त इहो त ॾाढो ग़लति ॻाल्हि आहे, उहो ॾिए बि अलाए न ॾिए, पर चई घुरी ॾिसण में का हर्ज़ु कोन्हे। चैंपियन वरी परी कुटीअ वञे थो ऐं उनखां 30 रुपया वरी उधार वठी थो अचेसि। ॿिए ॾींहुं हू घटवार सां मिले थो। घटवार पहिरियों उनखे ॾाढो खरी खुटी थो ॿुधाए, तंहिंखां पोइ मामिलो शांति थियो थिए उनखे भेटा थो ॾिए ऐं घटवार चवेसि थो त तोखे रोज़ जी ॿेड़ीअ जी कमाई मां मूंखे हिसो ॾियणो पवंदो। इन ॻाल्हि ते हू सभु राज़ी था थियनि ऐं हू ख़ुशी ख़ुशी घर थो अचे। हाणे ॿेड़ीअ खे समुंड में लाहिण जो सिलसिलो चालू थो थिए। सभु ख़ुशी सां ॿेड़ीअ खे समुंड में लाहिण जी तयारी करे रहिया आहिनि। 500 रुपए में ॿेड़ीअ खे समुंड में लाहिण जो तय थियो हो, पर हिन वटि त खोटो रुपयो कोन हो। ही 500 रुपया वरी परी कुटीअ खां वठण जो सोचियऊं ऐं हिन भेरे चैंपियन पंहिंजी ज़ाल चिकीअ खे चयो त पैसा तोखे वठिणा आहिनि। पहिरियों त चिकी मना थी करेसि, पोइ कुझु सोचे करे पुछेसि थी त छा तूं ही पैसा वापसि मोटाए ॾींदे? त चैंपियन चएसि थो हा, मां व्याज समेत हिनखे मोटाए ॾींदुमि। उनखां पोइ चिकी वञी परी कुटीअ सां मिले थी ऐं उनखां पैसा उधार वठे थी अचे। तंहिंखां पोइ मछुआरनि में इहो रिवाज़ु हो त ॿेड़ी समुंड में लाहिण खां अॻु बस्तीअ में रोटी कंदा आहिनि ऐं हिकु जश्न जो माहौल थींदो आहे। जश्न लाइ हू सॼो सीधो सामान जेको पासे में सीधे वारो हो उनखां उधार वठे थो ऐं सॼी तयारी करे थो। पंहिंजी धीअ खे पासे जे बस्तीअ खे न्योतो ॾियण लाइ मोकिले थो ऐं जंहिं महिल हूअ न्योतो ॾियण लाइ वञे थी त रस्ते में संदसि खेसि परी कुटी मिले थो ऐं उनखां पुछेसि थो छा तूं मूंसां प्यारु कंदी आहीं? त हूअ बिना कंहिं सोच सम्झ जे हा चवेसि थी। करोतिमा खे परी कुटीअ सां ॾाढो कुझु ॻाल्हाइणो हो, पर हूअ शर्म ऐं लिहाज़ जे सबबु उन सां कुझु बि ॻाल्हाए कोन थी ऐं हिक ॿिए सां अखियुनि ई अखियुनि में ॿई ॼणा ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। तंहिंखां पोइ हूअ उनखे हिक ॿिए में एतिरो त गुम था थी वञनि जो उन्हनि खे टाइम जो को पतो ई नथो पए। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। महिरबानी, धन्यवाद।